मुल्क में पाकिस्तानी शहरियुनि जे क़त्ल में भारतीय एजेंटनि जे मुलविस हुजण जो इंकशाफ थियो आहे। परॾी मामलनि वारे सेक्रेटरी साइरस सज्जाद काज़ी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त गुज़िरियल साल पाकिस्तानी शहरी शाहिद लतीफ़ खे सियालकोट में मस्जिद ॿाहिरां क़त्ल कयो वियो, जंहिं क़त्ल में भारतीय एजेंट मुलविस आहे, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। परॾी सेक्रेटरी मूजिबि भारतीय एजेंट शाहिद लतीफ़ जे क़त्ल जो एतराफ़ कयो आहे। शाहिद लतीफ़ खे क़त्ल करण लाइ मक़ामी माण्हुनि जूं ख़िदमतूं वरितियूं वयूं। हुन जो गुज़िरियल साल शहरी मोहम्मद रियाज़ के भी रावलाकोट की मस्जिद में क़त्ल किया वियो हो। भारतीय एजेंट किराए के कातिल ज़रिए मोहम्मद रियाज़ के क़त्ल करायो। एजेंट गिरफ़्तारी बैद ॾोह जो पिण एतराफ़ किया आहे। हुन जो त भारतीय एजेंट दहशतगर्दी ऐं ॿियनि वारदातुनि में भी मुलविस आहिनि। आलमी सतह ते भारत जो घेरो करणु घुरिजे। असां वटि पाकिस्तान में भारतीय एजेंटनि जा तफ़सील मौजूद आहिनि। हुन ॿुधायो त भारतीय एजेंट अशोक कुमार और योगेश कुमार भारतीय एजेंटन जरिए कार्रवाई कराइंदा हुआ। सहूलतकारन जरिए उन्हनि एजेंटन की खबर पई। परॾी सेक्रेटरी चयो त कैनेडा और अमेरिका में भी अहिड़ा ही केस साम्हूं आया आहिनि। भारत के आलमी सतह ते उन जो जवाब ॾियणो पवंदो। पाकिस्तानी सरज़मीन ते भारत की कार्रवाई मुल्क की खुद मुख्तियारी की भनकड़ी आहे।